जी बिल्कुल अज क्रिकेट जो एक वॾो दंगल जेको आहे उहो हिन वक़्तु शुरू थी चुको आहे। पाकिस्तान इंडिया जी जेका मैच आहे उहा हिन वक़्तु शुरू थी चुकी आहे। पाकिस्तान टॉस खटे जेको आहे फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां गवर्नर हाउस में, जिते हिकु वॾी स्क्रीन लॻाई वई आहे जंहिंमें वॾे तइदाद में जेके क्रिकेट जा शाइकीन आहिनि उहे पहुतल आहिनि, जिन में ॿार मर्द नौजवान जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त कराचीअ जे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उते जेके आहिनि वॾियूं स्क्रीनूं लॻायूं वियूं आहिनि, जंहिंमें गार्डन कराची ज़ू समेत आर्ट्स काउंसिल ऐं गवर्नर हाउस ऐं समेत जेके मुख़्तलिफ़ ॿिया जेके नंढे खां वॾा इलाइक़ा आहिनि उते जेको आहे वॾियूं स्क्रीनूं लॻायूं वियूं आहिनि। वॾे तइदाद में जेके शाइकीन आहिनि उहे हिन क्रिकेट जो जेको आहे मज़ो वठी रहिया आहिनि। हिन वक़्तु बि गवर्नर हाउस में वॾे तइदाद में जेके क्रिकेट जा शाइकीन आहिनि उहे मौजूदु आहिनि, जिन जे हथनि में जेके आहे पाकिस्तान जा झंडा आहिनि ऐं जेको आहे पाकिस्तान जी टीम सां जेको आहे प्यार जो इज़हार करण लाइ पाकिस्तान ज़िंदाबाद जा जेके आहिनि नारा लॻाए रहिया आहिनि। हिन वक़्तु मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि तव्हांखे ॾेखारे कि वॾे तइदाद में जेके क्रिकेट जा शाइकीन आहिनि उहे हिते पहुतल आहिनि। हिन वक़्तु जेका आहे क्रिकेट हलंदड़ आहे। शाइकीननि में जेके आहिनि ॿार, नौजवान, औरतूं ऐं जेके मर्द आहिनि उहे शामिल आहिनि, जेको आहे पंहिंजे मुल्क जी जेका टीम आहे उन सां जेको आहे प्यार जो इज़हार करे रहिया आहिनि। जी।